बस कनी माण्हू पर कंहिंजे न लिखे जो सदको वञाए तूं त मुंहिंजे हिसे जो सदको वञाए तूं त मुंहिंजे हिसे जो। अस्सलाम वालेकुम याली मदद मां हाँ जी नगमा नाज़ जी तो मुझे न्यू एल्बम जो पेश कर रही है दिल प्रोडक्शन जिनका प्रोड्यूसर हैं लकी मकसूद जागीरानी ऐं जंहिंजा सिलेक्शन शाइर हैं अब्दुल हक नेपर ऐं जिन शाइरनि जो ख़ासि तावन है इन्हनि में शायर शफ़ी मोहम्मद जो हुयो, शफ़ी अब्बासी, मुराद मीराली, रियाज़ मीराली, ख़ालिद जुणेजो, मीर मारूफ सीलरो, अवेस अब्बासी, शमन नागा, सजाद मारफाणी, असलम सोलंकी। ऐं हिन एल्बम जो जेको शो रिकॉर्ड कंदो उहो आहे डायरेक्टर तारिक ख़वाड़। उमेद है त हीअ एल्बम सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदो ऐं तमामु जल्द ईंदो। थैंक यू।